हेलो सीनियर इंस्पेक्टर अबूरो स्पीकिंग। किथे? ठीक है, असां अचूं पिया। कबूड़ा कबूड़ा जी अबूड़ा। केस मिली वियो। हाँ आऊं कोंदो हलां। हैं? आऊं कोंदो हलां। तू छो कोन तो हली? मूंखे निंड पई अचे। ऑन द ड्यूटी ऑफिसर सुम्हंदा नाहिन। हल। हाँ पर आऊं कोंदो हलां। तू छो कोन तो हली? मूं वटि हथियार ई कोन्हनि के। पहिरीं वञ हथियार खणी आऊं पोइ हलंदुसि। हथियारनि जो कहिड़ो कम? पाण CID आहियूं, पाण वटि हथियार कोन्हनि। माण्हू खिलनि था, चवनि था तव्हीं CID वारा आहियो, तव्हां वटि हथियार ई कोन्हनि, बंदूक कान्हे। कबूड़ा विढ़ण, जंग करण, झेड़ो करण ख़राब ॻाल्हि आहे। हाँ उहा त तुंहिंजी सुठी ॻाल्हि आहे, पर आऊं कोन्दो हलां। मूं वटि हथियार कोन्हे। तू हले, आउं अकेलो छा वञी करियां? आऊं कोन्दो हलां। मूंखे पहिरीं वञ हथियार आणे ॾे, आऊं पोइ हलंदुसि। मूं तां माण्हू खिलनि था। केर तो खिले? सभु खिलनि था, चवनि था तो वटि तव्हां वटि हथियार बंदूक कान्हे का। हल हल, मूंखे वठी हलो ॾे, मूंखे वठी हल, ऐं जवाब थो ॾियां केर थो खिले पाण। उहो सभु खिलनि था। हा हल हल, वठी हल मुंहिंजे, हल वठी हल। कबूड़ा जल्दी अच। जल्दी अच तो। ई तो खिले छा? न ही कोन्दो खिले। हे ॾिस, इहो तो खिले इहो। तूं असां तां छो थो खिली? तव्हीं सिंधी CID आहियो न, पोइ तव्हां वटि हथियार छो कोन्हे? हथियार कोन्हे त पोइ छा थी पियो? जंग करण, झेड़ो करण ख़राब ॻाल्हि आहे। असां तां न खिलंदो कर।